छोड़ना मुझे सेठ छोड़ा छाचे छाचे हो छाचे कुछ ने चई छा कुछ ने सुमाणी पकड़ तो ॾियां तोखे मां हिते अरे सेठ सुमान पियो सोचा पियो छा पियो सोचे त हिन धंधे खे कीअं अॻियां वधाए जे काई ज़रूरत न आहे तुंहिंजी सोचण जी हुन लाइ मां वेठो आहियां उते जल्दी का लाइटूं आयूं थी नयूं लॻाए डिस्प्ले में अॻु टाइम पास था कनि हिते सुमाणी जो पघार मां ॾियूं हिननि खे सां सर चरानी बैंक में आया हा चरानी बैंक में आया सर पोइ छा सर अकाउंट ओपन करा ना थोरो पागल नहीं है सुबह सुबह कम धंधे ते ध्यानु ॾियो कि न अकाउंट खोलियो तो वटि पैन कार्ड आधार कार्ड ब फोटो अरे घर वाले नथो वणे मिटे दे घरान खे नथो वणे मतलब नथो वणे दे डोंट लाइक इट चढ़ियाण अंग्रेजन जी सत्यानाश थे रिटर्न न वठंदा आहियूं असां अरे रिटर्न नथो जाए पैसा न खपन पर ॿी काई शइ मटे दे 3 हफ़्ता अॻु रेंट ते लाइटूं वठियूं ऐं सभु बंदि करे ॾिनियूं थी मुंहिंजे घर में त ॿड़नि पियूं मुंहिंजे घर में त ॿड़नि पियूं हिते जॾहिं मां ॾेई वई न सभु बंदि हुयूं पोइ पंहिंजे माण्हूअ खे चयां न चेक करे वठे तुंहिंजे माण्हूअ ई चेक न कई न पागल किथां आहियो 1500 जा माण्हू रखंदो त ईअं ई थींदो आहे न अरे ओए 1500 ने 15000 पगार आहे मुंहिंजी सम्झी 15000 ॾींदो आहियां हा यार जाम थो वठे 10000 में मां अचे हल रे तोखे त के डर का बि न ॾई निकल ओए घणो न ॻाल्हाए सर अकाउंट खोला था अरे यार न खोलाइणो आहे भाई अकाउंट छा कयूं असां अकाउंट खोलाए खोलायो ना यार अकाउंट छा आहे पोइ पैसा रखिजो न अरे पैसा तो हुजनि रखूं छा अरे भड़के छो तो मूंखे खोलाइणो आहे मुंहिंजो अकाउंट कान्हे पोइ ॿाहिरि वञी खोलाइसि न यार मां शौक़ियां अरे यार एक्सचेंज करे दे न ईअं छो थो करे यार न थींदो केक स्टैंड अथव तव्हां वटि? हा अथव न केक स्टैंड साम्हूं ॿिया अथव ऐं हेठि बि अथव असां वटि वैराइटी सुठी अथव ॾिसो न भले ॾिसो हा हा कैंडल्स में भी अथव असां वटि ऐं स्टिकर्स भी अथव तोते जो पिनरो घणे आहे? अरे तोते जो पिनरो कोन्हे इहो केक स्टैंड आहे अरे छाजो केक स्टैंड आहे तोते जो पिनरो ई आहे हिनखे पंहिंजे सामान जी चरे खे कुझु ख़बर कान अथसि तव्हांखे पंहिंजे सामाननि जी ॼाण कोन्हेव? मूंखे पंहिंजे सामाननि जी छो न ख़बर हूंदी तोखे कहिड़े एंगल सां केक जो स्टैंड थो लॻे तोखे कहिड़े एंगल सां तोते जो पिनरो थो लॻे मूंखे त मुंहिंजे एंगल सां तोते जो पिनरो ई थो लॻे बराबरि हिते तोतो वेहंदो हिते हुनजो खाधो पियो हूंदो हिते खाधो पियो हूंदो वेहंदो किथे गेट किथे आहे उॾामी न वेंदो तोतो अरे असां तो वांगुरु जानवरनि खे क़ैद न कंदा आहियूं उन्हनि खे छॾे ॾींदा आहियूं बेरहम बेशर्म तोसां ॻाल्हाइण जो कोई मतिलबु आहे कोन चुप करे तूं हल रिटर्न त मां वठंदो में न हा तुंहिंजो छा आहे सर मुंहिंजो अकाउंट पैन कार्ड आधार कार्ड ब फोटो हिन दुकान सां तुंहिंजो कोई वास्तो आहे न पोइ हल ॿाहिरि वञी खोलाए अकाउंट ॿाहिरि वञी खोलाए न पुटु ॿाहिरि वञी कृष्णानी केकड़ी में तव्हांजो स्वागत आहे दिल वारी कैंडल ॾियांव न भला दिल वारो टॉपर ॾियांव न दिल वारो टिन ॾियांव न दिल वारो फूकरो ॾियांव दिलि वारी चपाट ॾियांव न हल डिलीवरी करणु वञ 17 में ऑर्डर आहे वञ खणी वञ डिलीवरी करणु पार्सल त खणी वञ चढ़ियाण किथां पागलनि मां परेशान थियणु सॉरी तव्हांखे डिस्टर्ब थियो ॾिसो न हेॾे असां वटि हैप्पी एनिवर्सरी जा बि अथव ऐं ब्राइड टू बी बि अथव बेबी शावर जा बि अथव शयूं असां तूं मूंखे मटे ॾे थो की न न हिकु दफ़ो वरी सोचे वठि तूं मूंखे मटे ॾे थो की न न हेॾे ॿुधो पोइ तव्हां हिन खां सामान वठंदो न ठीकु आहे तव्हांखे न वणंदव उनखां पोइ तव्हांखे एक्सचेंज न करे ॾींदो आहे ॾिस चरियापो न कर ग्राहकनि सां मस्ती न कर ॾिस पहिरियों ई थो चवें छा तव्हां एक्सचेंज न करे ॾींदो सुभाणे? तव्हांखे एक्सचेंज जी ज़रूरत ई न पवंदी त मां चॉइस करे वठो था न कृष्णानी केकरी जा सामान एॾा बेस्ट आहिनि ज़रूरत ई न एक्सचेंज करण न न मूंखे एक्सचेंज कराइणो पवंदो मूंखे घर वञी शयूं न वणंदियूं आहिनि इहो ई त मां चवां पियो मां वञा थी इहो ई त मां चाहियां मिंट बीहो ॿुधो हेॾे ओ तुंहिंजे करे ग्राहक वापसि था वञनि सनकी बन कीअं आहे थोरो तूं मूंखे एक्सचेंज छो न करे ॾिने न करे ॾींदुमि हाणे त सफ़ा न करे ॾींदुमि न करे ॾे मां इहो ई थो खणी वञा सत्यानाश थिएव सफ़ा वाया त सुबुह बोनीअ टाइम ते दिमाग़ु ख़राबु कयो अथऊं सर खोलायो ना यार अकाउंट 1000 रुपये में खोले ॾींदोमांव चप्पल काढियो मुंहिंजो अरे न ठीक है चलो साला गर्दा उड़ा दिया
दुकान खोलो दी। ओ केक स्टैंड दो, केक टॉपर्स दो, डेकोरेशन आइटम दो। अच्छा अधु किलो मैदो मिलंदो मैदो ना है, केक के आइटम है, केक के आइटम है। त केक किथे आ? केक ना है, मटेरियल ॾींदा से असां केक घर नहीं ठायो। त घर रोटियूं बि ठाहियूं वरी केक बि ठाहियूं। न ठायो पोइ छा हे दारू जी बोतलूं रखी गई? शर्म नथो अचई? दारू जी बोतलूं रखी गई? दारू में बोतल ना है, नो केक के मथा सजाइण लाइ नो ठाहींदा आहिनि न केक के। छा हे छा आहे शरबत? शरबत ना है, वो भी केक में यूज थींदो आहे। अच्छा हलो इहो ई ॾे। इहो अथव 200 रुपया। पन्नी ते ॾियो हुन में विझी ॾींदव न? हाँ ॾियांव थो अची जाओ, वरी अची जाओ, वठी अचो सामान। दारू जी बोतलूं कि न केक जो शरबत? अरे वो सजा गया भैया फ्रूटी अथव? फ्रूटी तो ना है बेटा असां वटि। केमा खड़ा? न रखो नखे हलो दे। आए ये छा आहे? तुझे कमाई शइ ना आहे भाई, रखो दे। ये छा आहे? अंकल न चओ, सम्झे पहिरीं चयो थी मैं। छा खपई तोखे? ये छा आहे? हे छा आहे, हो छा आहे, रखो दे। यार वो फोन न ये करो, खपे। तव्हांजी शयूं। ये खपे। सम्झ में अचे तव्हांखे? नीला कम थियो। कम थियो, अरे वाह। ॿुधाए मूंखे स्टार्टिंग खां ॿुधाए। मां हुनखे राति जो 12 बजे आई लव यू मोकिलियो, हाँ। सुबुह 4 बजे लव यू टू रिप्लाई आयो। डेट लाइ चयो, हाँ। हुन मूंखे हा चई छॾियईं। हल फटाफट रिंग दे मूंखे, जल्दी रिंग दे। के मां कृष्णानी केकड़ी एकदम बेस्ट जबरदस्त रिंग ॾिनो मैं। घड़ियूं ने 4-5 कह देने यार, सभिनी आंगुरनि में पास ले। जल्दी जल्दी क्यों दे? ये ॾिसी रिंग ॾियण महिल कहिड़ो गानो ॻाईंदे? हाँ। तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी। रिंग क्या बताए, घना दे पैसा, रिंग क्या बताए? दे यार, तू 200 रुपया दे बस। तू 500 का नहीं आ रहा है? 500 जा। तो जो बा खुशाद। अरे वाह, वन जीतिया, जल्द जीतिया। तेरी झलक शर्फी। हेलो जय झूलेलाल, छा हाल आहे सभिनी जो? आई होप तव्हां सभिनी खे वीडियो में मज़ो आयो हूंदो। अॼु असां आया आहियूं कृष्णानी केकड़ी में। अगरि तव्हांजो बर्थडे आहे त तव्हां हिते अची सघंदा आहियो, अगरि तव्हांजी एनिवर्सरी आहे त तव्हां हिते अची सघंदा आहियो, अगरि तव्हांजे बेबी जो बेबी शावर आहे त बि तव्हां हिते अची सघंदा आहियो। तव्हांजे हर सेलिब्रेशन जो ख़्यालु रखंदी कृष्णानी केकड़ी। हिते अवेलेबल अथव केक टॉपर्स, केक स्टैंड, डिफरेंट वैरायटी ऑफ कैंडल्स, लाइट्स, बेकिंग टूल्स, गिफ्ट्स फॉर किड्स। ऐं मेन ॻाल्हि त हिते काफ़ी शयूं तव्हांखे रेंट ते बि मिली वेंदव। यानी अगरि तव्हांजो फंक्शन हिकु ॾींहं लाइ आहे त शइ तव्हां हमेशह लाइ छो था वठो, तव्हां रेंट ते वठो। ओहो सिंधी दिमाग़। एड्रेस कॉन्टेक्ट नंबर मां स्क्रीन ते ॾेई छॾींदोमांव, हेठि डिस्क्रिप्शन में बि ॾिनल अथव। हिननि जी एप्लीकेशन बि अथव, तव्हां उहा एप्लीकेशन डाउनलोड कयो। होम डिलीवरी उल्हासनगर में अवेलेबल आहे। अगरि तव्हां ॿाहिरि आहियो त कोरियर बि थी वेंदव। बाक़ी मां मिलांव थो नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं बाय बाय, टेक केयर।